नाज़िर नवाब शाह वेझो ख़ासकली बिरादरी जे धुरनि में संगावती तकरार तां झड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। बी सेक्शन थाणे जे हद कैंची पुल भरिसां ॻोठ सरवर ख़ासकलीअ जे धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग में उमैद अली मारिजी वियो आहे, जॾहिं त संदसि पुटु जुनैद ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ख़ासकली बिरादरी जे अॻवाननि समेत समें माण्हुनि पहुची विया, जॾहिं त वाक़े बाद धुरनि में छिकताइण वारी सूरत हाल आहे। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त नवाब शाह वेझो ख़ासकली बिरादरीअ जे धुरनि में संगावती तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। बी सेक्शन थाणे जे हद कैंची पुल भरिसां ॻोठ सरवर ख़ासकली जे धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग में उमैद अली मारिजी वियो, जॾहिं त संदसि पुटु जुनैद ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ख़ासकली बिरादरी जे अॻवाननि ऐं समें माण्हुनि पहुची विया, जॾहिं त वाक़े बाद धुरनि में छिकताइण वारी सूरत हाल आहे।